संसार में प्रेम वधाइण वारा सिंधी ऐं खाक के सोन बढ़ाइण वारा सिंधी। सिंधी नौजवानन के एम्पावर करण लाइ देश में पहिरियों दफ़ो भारतीय सिंधु सभा यूथ विंग आयोजित ग्लोबल सिंधु समिट 2 अप्रैल 2022 आर्तवार जे ॾींहुं अहमदाबाद में, जंहिंमें शामिल आहे सिंधु बिज़नेस एग्ज़िबिशन, सिंधु बिज़नेस कॉन्फ्रेंस, सिंधु फोक कल्चरल फेस्टिवल ऐं सिंधु फूड फेस्टिवल। उन सां गॾु तव्हां खे मिलंदा पंहिंजे बिज़नेस खे अॻियां वधाइण ऐं नओं बिज़नेस शुरू करण जा नवां आइडियाज़। देश भर मां आयल बिज़नेसमैन ऐं प्रोफेशनल्स खे मिलण जो प्लेटफॉर्म। उन खां सवाइ डिजिटल मार्केटिंग, स्टार्टअप ऐं गवर्नमेंट जी केतिरनि ई योजनाउनि जी जानकारी। ही सभु हिक ई हंधि ग्लोबल सिंधु समिट में। सो ही सुनहरो मौक़ो हथनि मां वञण न ॾींदा। अॼु ई रजिस्ट्रेशन करायो। रजिस्ट्रेशन लाइ लॉगिन कयो असांजी वेबसाइट www.globalsindhusummit.com ते। त ज़रूर अचो। ग्लोबल सिंधु समिट 2022 2 अप्रैल 2022 आर्तवार जे ॾींहुं अहमदाबाद में एंटरप्रेन्योरशिप डेवलपमेंट इंस्टीट्यूट ऑफ इंडिया EDI कैंपस, भाटगाम, इंदिरा ब्रिज जे पासे में, अहमदाबाद, गुजरात। आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी ऐं खाक खे सोन बढ़ाइण वारा सिंधी।